घोटकी में खबर ईंदा लुत्फ सिगा हाफिज़ घोटकी में सिंधी ॿाराणे अदब जे नामियारे शाइर ऐं लेखक अब्दुल्लाही भुट्टो जे किताब मुमल जी माड़ी जो मेंदरो जी हिकु मोरती तकरीब सिंधी अदबी संगत शाख घोटकी पारां सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक शाइर ऐं सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी प्रेस तर्जुमान अयाज़ लतीफ़ दायो जी सदारत में कोठाई वई, जंहिं जो मेहमान ख़ास अब्दुल्लाही भुट्टो हो। मोरती तकरीब में अयाज़ लतीफ़ दायो, सारंग कलादी, फरमान अली सुमरो, रऊफ पारस दायो, यूनिस भुट्टो, आगा बिलावल पठान, वकील लाल बख्श घोटो, प्रोफेसर विजेश कुमार, रशीद कलेरी, उस्ताद सैयद जमाल शाह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल्लाही भुट्टो सिंधी ॿाराणे अदब जो चमकंदड़ सितारो आहे, जेको हर वक़्तु देश जे मज़लूम बालकनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदो रहे थो। हिन सिंधी ॿाराणे अदब के काफ़ी किताब ॾिना आहिनि। अब्दुल्लाही भुट्टो जो अॻिते बि अदबी सफ़र जारी वसारी आहे। इहो सादो ऐं सचो तलखीकार आहे जेको ॿारनि जे लाइ मुसलसल लिखी रहियो आहे। जॾहिं त अब्दुल्लाही भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी धरती जे बालकनि लाइ लिखण ते फ़ख्रु महसूस करे रहियो आहियां। अॼु हितां जे अदबी साथियुनि किताब मुमल जी माड़ी जो मेंदरो जी मोरती तकरीब कोठाए मूंखे वधीक लिखण जो उत्साह पैदा कयो आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।